अस्सलामुअलैकुम अदा असीं यूनिवर्सिटी तरफ़ां ॻोठ विज़िट कयूं पिया छो त ॿहिराड़ीअ में छोकिरियुनि जी तइलीम ते ध्यानु नथो ॾिनो वञे। जेकॾहिं कुझु तइलीम हासिलु कनि थियूं त मैट्रिक कराए उन्हनि खे घर विहारियो वेंदो आहे। यूनिवर्सिटी ताईं तमामु घटि छोकिरियूं पहुचनि थियूं। वालेकुम सलाम। जी अदी तव्हां बिल्कुलु सही चयो। बराड़ी में छोकिरियूं अक्सर मैट्रिक ताईं महदूद हूंदियूं आहिनि। तमामु घटि छोकिरियूं यूनिवर्सिटी ताईं पहुचनि थियूं। अदा माई भली हो तूं आका हा पढ़ेसूं राज़ी कर नंबर घिन कतेंस। नंबर खे छा कंदे? तूं नंबर त घिनेस पिछे पे कचारियां करेसूं। अदा चवे त ईअं पियो ॼण घुरण जी देरि आहे। हिन खे छॾ ऐं तोखे पंहिंजो नंबर थो ॾियां। तेॾा की करे सां माई दा घिन ॾे टेकू जवाब कान ॾेसी तूं आख त ॾेखेंसि। अच्छा चवांसि थो। अदी ही चवे थो पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदा? शर्म कोन थो अचे? तव्हांजे भले लाइ आई आहियां ऐं तव्हांखे मज़ाक अची लॻो आहे। तव्हांजे घर में औरतूं न आहिनि छा जो ॿियनि खां नंबर था घुरो? शिकल त ॾिसो पंहिंजी, नंबर ॾियांव। मुंहुं त ॾिस जहिड़ो पंजे जो अंग हुजे। बसि हाणे ख़ुशि? अदा बेइज़ती तेॾी थी या मेॾी? अदा ॿिन्ही जी थी। सही नमूने ॻाल्हायो त ॿुधायो न त आऊं ॿिए कंहिं ॻोठ में वञा। न अदी हिनखे छॾियो, हीअ आहे चरियो। तव्हां ॿुधायो टोटल घणियूं छोकिरियूं आहिनि ॻोठ में जेके मैट्रिक पास आहिनि? मुंहिंजे ख़्याल में 30 खां 40 हूंदियूं। यूनिवर्सिटी में अव्हांखे नांग थो खाए छा जो न्याणियुनि खे पढ़ण लाइ नथा मोकिलियो? अदा छोकिरियुनि खे स्पेशली सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं, पोइ बि तव्हां पंहिंजा बच्चा न पढ़ाईंदा त तव्हांजी सोच ते अफ़सोस ई करे सघिजे थो। अदा आखिर सभु छोकिरियां स्कूल वैसे हलिया पिछे घर दा कम तूं आण कर ॾेसें। तूं माठ करे बि न आदि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। पहिरीं जे हिसाब खां ॾिसो त कंहिं हद ताईं बहितरी आई आहे, पर तव्हांजे यूनिवर्सिटियुनि ऐं हॉस्टलनि में अहिड़ा वाक़िया पेश अचनि था जो माण्हू पंहिंजूं न्याणियूं मोकिलण खां पहिरीं 1000 दफ़ा सोचनि था। हेरासमेंट जो त तव्हां पीरियड ठाहे छॾियो आहे, जंहिंजी हाणे न सिर्फ़ु टीचर्स बल्कि ड्राइवरनि खे बि परमिशन ॾेई छॾी आहे, ऐं हॉस्टल जो माहौल बि तारीफ़ जहिड़ो नाहे। कहिड़ो सबूत आहे तव्हां वटि? इदारे जो पंहिंजो डिसिप्लिन हूंदो आहे। सबूत वरी कहिड़ो? दुनिया खे ख़बर आहे। पोइ बि तव्हांजी स्टूडेंट सोरठ लगारी खां पुछूं था। अस्सलाम वालेकुम सोरठ, कहिड़ा हाल आहिनि? तव्हांजी मैडम साम्हूं बीठी आहे। हीअ चवे थी त यूनिवर्सिटी में शागिर्दाणियुनि लाइ स्पेशल सहूलियतूं आहिनि। हॉस्टल त जन्नत लॻी पई आहे। हा इहो सही आहे। वालेकुम सलाम अदा। ऐं हॉस्टल में रही आहियां ऐं सम्झां थी त हॉस्टल तरफ़ां जेके न्याणियुनि खे फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि थियूं उहे अणपूरियूं हूंदियूं आहिनि, उहे काफ़ी न हूंदियूं आहिनि, सहूलियतूं असांखे न मिलंदियूं आहिनि। उते न्याणियूं घणो परेशान थियनि थियूं, पर उन्हनि खे पोइ बि रहणो पए थो छो जो उहो एॾो परे तइलीम पढ़ाइण ईंदियूं आहिनि। उते हुननि जा घर न हूंदा आहिनि। प्राइवेट हॉस्टल्स महांगियूं आहिनि जिन खे उहो अफोर्ड नथियूं करे सघनि। इन जे करे उहो हॉस्टल खे ई पंहिंजो घर सम्झी उते रहंदियूं आहिनि। ऐं जेके मसइला हुया, जेके हॉस्टल जी जेका मानी हूंदी, हिकु त उहो एतिरी सुठी न हूंदी हुई, उन सां जल्दी फूड पॉइज़निंग थींदी हुई। उन खां सवाइ उहा मानी एतिरी त महांगी हूंदी जो हिकिड़े टाइम जी डाइट असांखे 90 रुपया या 80 रुपया में मिलंदी, जंहिंमें हिकिड़ी छोकिरी बि पेट भरे खाई न सघंदी हुई। 2 छोकिरियूं जेकॾहिं गॾु खाइनि त सवाल ई पैदा कंदो थिए त उन्हनि जो पेट भरिजी पेट भरे उहे मानी खाई सघनि। उन खां सवाइ जेके हॉस्टल जा किचन्स हूंदा हुया उन्हनि खे ताला लॻल हूंदा। सदाईं असां जॾहिं बि असां घोड़ कंदासीं त असांजा किचन खोलियो त उहे चवंदियूं हुयूं त हितां गैस लीक थी थिए। उन जे करे असां किचन जेके आहिनि नथा खोले सघूं। ऐं हिते लाइन जेका आहे उहा ख़राबु आहे। उहे महीननि जा महीना बल्कि साल गुज़री वेंदा हुया, उहे जेके ख़राबियूं आहिनि उहे हल न कयूं वेंदियूं हुयूं। पहिरियां त असांजी जेकॾहिं रूम जी लाइट ख़राबु थींदी हुई या असांजो फैन या दरियुनि जी ॼारी टुटी वेंदी हुई त जेके वार्डन्स हूंदियूं हुयूं उहे पैसा वठंदियूं हुयूं। ऐं उहे जेके रूम हूंदा हुया उहे नंढड़ा रूम हूंदा हुआ ऐं उन्हनि में 6 छोकिरियूं रहंदियूं हुयूं। हिकिड़े नंढड़े रूम में 6 बिस्तर, पोइ फ़क़ति उहे खटूं ई पियूं हूंदियूं हुयूं जिन मां असां फ़क़ति लही सघंदासीं। एॾो ॾुखी। ऐं जेके लाकर हूंदा हुया उहे सफ़ा नंढड़ा हूंदा हुआ। उन में असांखे पंहिंजो सॼो ज़रूरत जो सामान रखिणो हूंदो हो। इन करे सामान जेकॾहिं ॿाहिरि हूंदो हो चोरियूं थींदियूं हुयूं। ऐं जेको सैटरडे संडे आहे छंछर ऐं आचर ते मासियूं न ईंदियूं हुयूं। छंछर ऐं आचर ते जेकी शागिर्दियाणियूं हुयूं जिन खे पूरे हफ़्ते जो हिकु त निंड बि करणी हूंदी आहे ऐं ॿियो पूरे हफ़्ते जो जेको यूनिवर्सिटी मां कमु मिलियल हूंदो आहे उहो करिणो हूंदो आहे। पर
छंछरु आर्चर ते उन्हनि शागिर्दियाणियुनि खां जेको आहे उहो किचन जी सफ़ाई बि कराई वेंदी हुई, विंगुनि जी सफ़ाई बि कराई वेंदी हुई, वॉशरूम्स बि सफ़ा कराया वेंदा हुआ। हॉस्टल जा फिल्टर ख़राब पिया हूंदा हुआ, उहे ख़राब थी वेंदा त महीननि ताईं सार न लहंदा हुआ। उन्हनि में एॾो ख़राब पाणी ईंदो हुयो जंहिंजे करे सभिनी शागिर्दियाणियुनि खे फूड पॉइज़निंग थींदी हुई। उहे वीचारियूं पंहिंजा थोरा थोरा पैसा बचाए बि पंहिंजो पाणी जेको आहे उहो मिनरल वाटर वठंदियूं हुयूं। हाणे सभु शागिर्दियाणियूं त अमीर घरनि जो न हूंदियूं, उहे पंहिंजो कीअं मतिलबु मैनेज कनि इहे सॼा ख़र्चा। अदी वाकई जन्नत लॻी पई आहे। अच्छा, इहो त हॉस्टल जो हाल, यूनिवर्सिटी माहौल जी छा पोज़ीशन आहे? अॼुकल्ह त हिरासमेंट जा वाक़िया बि मामूल बणिजी विया आहिनि, इन जे बारे में कुझु ॿुधाईंदा? मां सम्झां थी असांजो पूरो समाज ई बीमार आहे ऐं उस्ताद बि इंसान हुजनि था, फ़रिश्ता न। सभु उस्ताद हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा, के त तमामु बहितरीनु इंसान हूंदा आहिनि, सफ़ा माइटाणो प्यार ॾींदा आहिनि, शफ़क़त ॾींदा आहिनि, रहनुमाई कंदा आहिनि, पंहिंजनि कमज़ोर स्टूडेंट्स खे बि तइलीम में सुठी सपोर्ट कंदा आहिनि। पर के गंदी सोच वारा बि हुजनि था जिन खे जॾहिं बि को मौक़ो मिले थो त कोशिशि ज़रूरु कंदा आहिनि। अच्छा, तव्हां सां कॾहिं ईअं थियो? मूंसां ईअं न थियो, पर दोस्तनि खां ॿुधंदा रहियासीं त हिरासमेंट थिए थी हिननि तइलीमी इदारनि में। अच्छा, इन खां बचण लाइ छा करणु घुरिजे? उन खां इहो ई आहे त जेके असांजा पेरेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे असांजी सपोर्ट करणु घुरिजे। उहे पंहिंजनि शागिर्दनि खे एतमाद में वठनि ताकी शागिर्दाणियूं डपु न कनि, पंहिंजे पेरेंट्स सां इहे मसइला मतिलबु शेयर करे सघनि। न त उहे इन्हनि उस्तादनि जे मतिलबु उहे उस्ताद जेके हिरासमेंट कनि था उन्हनि जे वर चढ़ी वेंदियूं न। ऐं केतिरा वाक़िया जेके मीडिया जूं सुर्खियूं बणिजंदा रहिया। नाइला रिंद वारी जेका ब्लैकमेलिंग हुई, हिरासमेंट हुई, ख़ुदकुशी हुई, उन खां पोइ असां कहिड़ो सबक़ु सिखियो? को बि न। उन खां पोइ जेका फरज़ाना जमाली वारो वाक़ियो हुयो, फरज़ाना जमाली खे प्रोफेसर हिरासमेंट कई हुई। उन खां पोइ जेको सायरा थईम वारो वाक़ियो हुयो उन में बि उन सां प्रोफेसर हिरासमेंट कई हुई। ऐं जेको समाव्या शाह वारो जेको मुंहिंजी डिपार्टमेंट जी छोकिरी आहे उन सां जेका हिरासमेंट थी उहा बि टीचर कई। उन खां सवाइ जेका इकरा शेख वारो वाक़ियो आहे, पॉइंट बस जे ड्राइवर उन सां हिरासमेंट कई। इन जो मतिलबु आहे त हिरासमेंट विख ते थिए थी। ऐं उन खां बचण लाइ सिंध यूनिवर्सिटी जी जेका इंतिज़ामिया आहे या ॿियनि तइलीमी इदारनि जी जेके इंतिज़ामिया हूंदियूं आहिनि उन्हनि खे सुठा कदम खणणु घुरिजनि ऐं ॿारनि खे बहितरीनु माहौल ऐं महफ़ूज़ हुजण जो अहसासु ॾियारियो वञे। ऐं उहे जेकॾहिं पंहिंजो किरदारु अदा कंदा सुठे नमूने त सुठे माहौल में ॿार वधीक सुठी तइलीम जेका आहे हासिलु करे सघंदा। इहो असांजी क़ौम, असांजे फ्यूचर जो मसइलो आहे। अच्छा, सोरठ हॉस्टल में जेकॾहिं का छोकिरी बीमार थिए थी त उन लाइ कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि? द हॉस्टल में का बि छोकिरी जेकॾहिं राति जो देरि सां बीमार थींदी हुई त उनखे हॉस्पिटल न वठी वेंदा हुआ। असांखे अक्सर वार्डन्स लेक्चर ॾींदे चवंदियूं हुयूं जेकॾहिं तव्हांजी तबियत ख़राबु हुजे थी त पोइ ॾींहं जो डॉक्टर खां थी ईंदा कयो पाण। ऐं असांखे जेकॾहिं असां लेट मतिलबु तबियत ख़राबु थींदी त असांखे डॉक्टर ॾे वठी ई कोन वेंदा। पोइ जाम छोकिरियूं रड़ियूं कंदियूं हुयूं, गॾु थींदियूं हुयूं। उन खां पोइ असांखे जेकॾहिं वठी वेंदा हुआ त लम्स हॉस्पिटल वठी वेंदा हुआ। उते के बि सहूलियतूं न हूंदियूं हुयूं देरि सां, न त डॉक्टर मौजूदु हूंदा ऐं जेकॾहिं को डॉक्टर वेठो बि हूंदो हुयो त दवाऊं न मिलंदियूं हुयूं। उहे चवंदा हुया त तव्हां हिननि छोकिरियुनि खे हैदराबाद वठी वञो, पर असांखे ॿियो किथे बि न वठी वेंदा हुआ। वरी मायूसी वापसि अची 5 ॾींहं उन्हनि भूत जहिड़नि रूमनि में सुम्हणो पवंदो हुओ ऐं सुबुह जो इंतज़ारु करिणो पवंदो हुयो। असांखे ॻाल्हि ते अलॉटमेंट कैंसिल थियण जो डपु ॾींदा हुया। 5 मिंट लेट थी वेंदी हुई त पोइ इंतज़ार में विहारे छॾींदा हुया। उते हिकिड़ो सज़ा वारो रूम ठहियलु हो गेट वटि, जिते राति जो देरि ताईं वेहणो पवंदो हुयो। उते का बि माई न हूंदी हुई, उते फ़क़ति उहे मतिलबु गार्ड्स वग़ैरह वेठा हूंदा अधा वारा। ॾिसो, तव्हां पाण 2 दर्जा पढ़ी वठो आहे त तव्हांजी एतिरी नंढी सोच न हुजे हा अॼु। अदी आज़ाद ज़हन ई तख़लीक़ कंदा आहिनि। अहिड़े माहौल में बसि जुगाड़ हलंदा आहिनि। हिरासमेंट ख़तमु करे घर जहिड़ो माहौल अता कयो। सहूलियतूं अहिड़ियूं ॾियो जो शागिर्द मजबूरी मां न पर ख़ुशी मां पढ़े। निज़ाम खे तब्दील कयो।
5 सालनि जो सफ़र सिर्फ़ु डिग्री ते न पर इल्म जे बुनियाद ते हुजे। यूनिवर्सिटी मां निकिरंदड़ शागिर्द हुजे या शागिर्दियाणी सिर्फ़ु पेशे जो पोइलॻ न पर अहिड़ो इंसान थी निकिरे जेको समाज में बहितर किरदारु अदा करे। सिर्फ़ु डिग्री सां समाज सुधरनि हा त शहरनि में उन्हनि जूं बि बाज़ारूं हुजनि हा। अदा शर्त लॻा इहो जेको ढगे मुहांडा खड़ा आहे न माई दा मुड़ुस आहे। अदा बि भली हुजे, पाण छा कयूं? तुंहिंजो कहिड़ो इन सां निकाह पयल हो? तूं पुछो त ॾेखेंसि न हुए ॾंड भर ॾिसां। अच्छा पुछांसि थो। अदी ही ढगो तव्हांजो मुड़ुसु आहे? तव्हांखे हीअ मुंहिंजो मुड़ुसु थो लॻे? अकुल सां गॾु नज़र बि ख़तमु थी वई आहे छा? हीअ ड्राइवर आहे। ॿुध, हाणे जे वात मां वाई कढीने त सुठो कोन थींदो न। जाइल क़ौम कॾहिं बि न सुधरंदी। हल त हितां हलूं। इदारा क़ौम जी फलाह ऐं बहबूद लाइ हूंदा आहिनि। जेकॾहिं उहे इदारा चंद रूल्स ॾेखारे कारोबारी मर्कज़ बणिजी वञनि त समाज डिसबैलेंस थी वेंदो आहे। इहो ई हाल असांजे तइलीमी इदारनि जो आहे, जिते क़ौम खे बहितर सहूलियतूं, बहितर तइलीम ॾेई जदीद ज़हन पैदा करे दुनिया सां मुक़ाबिलो करणु घुरिजे, उते तव्हांजो पूरो ज़ोर बसि पैसो कढण ते हूंदो आहे। तव्हां खां रुॻो नंबर घुरियोसीं त टांडो लॻी वियो। पर जॾहिं तव्हांजे इदारनि में ॿियनि जे नियाणियुनि सां हिरासमेंट थिए थी, जॾहिं घर जी इज़त मीडिया जे सुर्खियुनि ते हले थी, तॾहिं उन्हनि माइटनि जा अहसास कहिड़े लेवल ते हूंदा? कॾहिं इन ते बि सोचियो? असांजा शागिर्द त सूरनि जा ॾाढा आहिनि, उहे त तकलीफ़ में बि जुगाड़ कयो वञनि, पर असांजूं शागिर्दियाणियूं वेचारियूं न हिते जूं न उते जूं। तव्हां हर शइ फ्री में ॾियो, पोइ भली न ख़राबु कयो। उन्हनि जे ई पैसनि ते उन्हनि खे प्रेशराइज़ कयो था। शागिर्द आहिनि या सेंट्रल जेल जा कैदी? जेतिरा रूल्स तव्हां शागिर्दनि लाइ ठाहिया आहिनि, जेकॾहिं इन्हनि जो अदब उन्हनि टीचर्स ते हलायो आहे जेकी स्टूडेंट्स खे ब्लैकमेल कनि था, त अहिड़ा वाक़िया पेश ई न अचनि हा। तव्हांखे छा थो लॻे त अहिड़ी तइलीम ॾेई समाज में सुधारो पैदा पिया कयो? तव्हांजी सोच हक़ीक़त खे नथी बदिलाए सघे। तव्हां जहिड़नि जाइलनि जे करे असांजो समाज पोइते आहे। समाज में सुधारे जी शुरूआत इंसानी सोच खां थिए थी। 6वीं सदी क़ब्ल मसीह में यूनानी फ़लसफ़े जो आगाज़ थियो। तक़रीबन 150 साल यूनानी फ़लसफ़ी थालिस, एनामेंडर, पार्मीपेंडस, एम्पीडोक्लस, एनेक्सागोरस ऐं डीमाक्रेटस पंहिंजे दिमाग़ जूं पूरियूं सलाहियतूं काइनात जी हक़ीक़त मालूम करण में वक़्फ़ करे छॾियूं। ॿिए दौर में यूनानी फ़लसफ़ी ऐं दानिश्वर प्रोटागोरस, थ्रासीमैक्स, कैलिक्लस, गार्जिया ऐं पोलिस हक़ीक़ी बहसो फ़िक्र खे इंसान जी तरफ़ मोड़े छॾियो। टिएं दौर जो आगाज़ सुक़रात खां थियो, जंहिं इन्ही बहसो फ़िक्र खे बाक़ाइदे तौर ते इंसान जी भलाई, अदल व इंसाफ़ ऐं तरक़ी ॾांहुं मोड़े छॾियो। कोशिशुनि जो सिलसिलो ईअं ई हलंदो रहियो। इन्हनि सवालनि खां हटी करे त सुठो डॉक्टर केरु आहे, सुठो वकील केरु आहे, सुठो इंजीनियर केरु आहे, उन्हनि सिर्फ़ु इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त सुठो इंसान केरु आहे। इन्ही तर्ज़े ज़िंदगी ते हली उन्हनि बहितर समाज पैदा कया, जिन अॻियां हली इल्म जी दुनिया में उरूज हासिल कयो ऐं पूरी दुनिया खे बदिलाए छॾियो। मार्क्स मुताबिक़ नज़रियो उहो हूंदो आहे जेको हक़ीक़ती बदिलाए छॾे। सुक़रात वांगुरु रोसो बि अख़लाक़ी मुफ़क्किर हो। उन चयो त भली असां वटि माहिर डॉक्टर, बासलाहियत इंजीनियर ऐं अज़ीम साइंसदान हुजनि, पर जेकॾहिं समाज में सुठा इंसान न आहिनि त तरक़ी जी राह ते हलणु नामुमकिन आहे। इन्हनि हक़ीक़तनि खे असांजे समाज सां भेटियो ऐं मूंखे साबित करे ॾेखारियो त उन्हनि ग़लति चयो हो। अॼु हर शोबे में आला दिमाग़ मौजूदु आहिनि। इंजीनियर, डॉक्टर, प्रोफेसर, अदीब, दानिश्वर सभु मौजूदु आहिनि। जे मज़हबी बुनियादनि ते ॾिसो त दुनिया में सभ खां वधीक हाफ़िज़ असां वटि, मौलवी असां वटि, हाजी असां वटि, हर चौक ते मस्जिद आहे, हर ॻोठ में मदरसो आहे। कोई बि समाजी लेवल ते असांजो मयार ज़ीरो आहे ऐं बेईमानी में पहिरियों नंबर आहे। जे तव्हांखे पंहिंजे समाज जी हक़ीक़त मालूम करणी आहे त रुॻो हक़ जी ॻाल्हि करे ॾिसो। सपोर्ट में चंद इंसान ईंदा पर मुखालफ़त में हज़ारे मिलंदा। समाज में बुराई असांजी जहालत जे करे न, तव्हांजी मैन्युफैक्चरिंग जे करे आहे। दौर तॾहिं ख़राबु थियो जॾहिं पैसे जो ज़ोर हलियो, जंहिंजो बुनियादु ॻोठनि मां न पर शहरनि मां पियो। पंहिंजी सोच बदिलाए तब्दीली जी शुरूआत कयो। डिग्री जी अहमियत घटाए किरदार खे ठाहियो। पेशावर माण्हुनि सां त पूरो पाकिस्तान भरियो पियो आहे, पर यादि रखो समाज में सुधारा तॾहिं ईंदा जॾहिं मुआशिरे में इंसान पैदा थींदा।